नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे कंदकोट ख़बर ॾिनऊं। कश्मीर में भेटाई चौक खां प्रेस क्लब ताईं जुसाफ यूनिट जौहर डिग्री कॉलेज जे सॾ ते एहतिजाजी रैली कढी वई। रैली में दीन मोहम्मद खोसो, जिस्कम अॻवान मज़हर सिंधी ऐं ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई। अॻवान रैली खे ख़िताब कंदे चयो त सिंध मां मुसलसल काफ़ी सालनि खां पुरअमन सियासी कारकुननि खे रियासती इदारा जबरी तौर खंभे गुम करे रहिया आहिनि। इन्हनि जो ॾोह सिर्फ़ इहो आहे त हू क़ौमी हक़नि जी ॻाल्हि करे रहिया आहिनि। सियासत करणु हर माण्हू जो जमहूरी ऐं आईनी हक़ आहे, पर हिन रियासत में सिंधियुनि खे सियासत करणु नथी ॾिनी वञे। सैयद मसूद शाह इरशाद रांझानी जे केस जो अखियुनि ॾिठो शाहिद आहे, जंहिंखे 20 सेप्टेम्बर ते साथी कारकुननि शौकत मरखन समेत राह वेंदड़ जबरी तौर खंभे गुम कयो वियो आहे। सैयद मसूद शाह खे 31 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर संदसि को बि पतो न आहे। रैली में शरीक शागिर्दनि खंभियल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ ज़ोरदार नारा लॻाए आज़ादी जो मुतालबो कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।